ओ ज़ाल तरिया पकोड़ा, मुझे खाधा पकोड़ा, मिर्च एॾा विधई वहंदा रहिया ॻोढ़ा, ज़ाल तरिया पकोड़ा। जय झूलेलाल दोस्तों। सिंधी समाज के इतिहास में एक अञा सुहिणो ॾींहुं, एक अञा सुहिणो त्योहार जुड़ी रहियो आहे दोस्तों, जंहिंजो नालो आहे पकोड़ा दिवस। जी हाँ दोस्तों, पकोड़ा दिवस जेको सिंधी समाज में पूरे विश्व में 5 तारीख़ जुलाई के महीने में मनायो वञे थो। तो तव्हां सां निमाड़ी वेनिती आहे, पंहिंजे पंहिंजे घर में पकोड़ा तरे खाओ ऐं तरे करे खारायो। ओ खाओ पकोड़ा, खाओ पकोड़ा, खाओ पकोड़ा, मिर्चन वारा अंबड़ीअ वारा खाओ पकोड़ा। जी हाँ दोस्तों, मिर्चन वारा, अंबड़ीअ वारा, बीहन वारा, पटाटन वारा, सना पकोड़ा, तरह तरह जा पकोड़ा असांजे सिंधी समाज में थींदा रहंदा आहिनि दोस्तों। पर एक अर्ज़ु आहे, निमाणो अर्ज़ु आहे कि हिन विशेष ॾींहं ते पंहिंजे घर में पकोड़ा तरे ज़रूर खाओ। हूअं त असांजो सिंधी समाज में लगभग हफ्ते में 1 ॾींहुं पकोड़ा 1 ॾींहुं घर में थींदा ही आहिनि, पर हे विशेष ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते असांखे पकोड़ा तरे करे खाइणा ही आहिनि। ओ खाओ पकोड़ा, खाओ पकोड़ा, ओ खाओ पकोड़ा, खाओ पकोड़ा, ओ ॾींहुं सिंधियुनि जो आयो, 5 जुलाई मनायो, खाओ पकोड़ा। हाँ दोस्तों, पंहिंजे घर में पकोड़ा ठाहियो ऐं पंहिंजे सिंधी समाज में इहा ॻाल्हि फैलायो, पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे मिटनि खे, दोस्तनि यारनि खे ॿुधायो कि 5 जुलाई असांखे हीउ त्योहार मनाइणो आहे। ऐं घरवारी खे छा चवणो आहे कि मूंखे बुख लगी आहे ज़ाल, ॾे कुछ माल या पकोड़ा तरे करे, या पकोड़ा तरे करे, मूंखे बुख लगी आहे ज़ाल, ॾे कुछ माल या पकोड़ा तरे करे, या पकोड़ा तरे करे। जी हाँ दोस्तों, सिंधी समाज जो हे सुहिणो त्योहार 5 जुलाई पूरे विश्व में सिंधी समाज हर घर में मनायो वेंदो। तव्हां सां निमाणो अर्ज़ु आहे, पंहिंजे घर में ही सिंधी त्योहार मनाइण लाइ उन ॾींहुं यानी 5 जुलाई घटि में घटि पकोड़ा तरे ज़रूरु खाओ ऐं ॿियनि खे बि खारायो, पाण बि खाओ। जय झूलेलाल।